हज पांधीअड़नि जी सऊदी अरब रवानगी शुरू थी वई आहे। पहिरीं उॾाम इस्लामाबाद मां 328 पांधीअड़नि खे खणी मदीने रवानी थी। मज़हबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर सरदार यूसुफ ऐं MNA सैयद इमरान शाह हज पांधीअड़नि खे अलविदा कयो। उन मौके ते मज़हबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर सरदार यूसुफ जो चवणु हो त हू हज पांधीअड़नि जो सफ़र बहितर बणाए रहिया आहिनि। हुन चयो त हज पांधीअड़ा सऊदी अरब में पाकिस्तान जे सफ़ीर आहिनि, हू नज़्म ऐं ज़ब्त जो मुज़ाहिरो कनि। संदसि चवणु हो त हज पांधीअड़ा इबादत खे तरजीह ॾियनि, का बि मना थियल शइ न खणी वञनि। मेरी आपसे दरख्वास्त है कि अगर किसी ने आपको ऐसी कोई मशकूक चीज वहां पहुंचाने के लिए दी है तो उसे यही तलब कर दें और उसे अपने हमरा कतई तौर पर न लेकर जाएं। सरदार यूसुफ चयो त मौजूदा हुकूमत हज पांधीअड़नि लाइ बहितरीन ऐं बेमिसाल कदम खंया आहिनि। पांधीअड़नि खे गुज़िरियल साल जी भेट में वधीक सहूलियतूं फराहम कयूं वयूं आहिनि। मज़हबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु हो त हुकूमत तरफ़ां मुन्ना में 2 वक़्तनि जी मानीअ जो इंतज़ाम कयो वियो आहे। हुन चयो त हज पांधीअड़ा मदीना मुनवरा में कायम शिकायती सेल सां राब्तो करे सघनि था। जो मिना में मशाइर में जो पहले खाने का जो इंतजाम था वो 1 वक्त का था। इस साल अल्हम्दुलिल्लाह हमने सुबह नाश्ते का भी और 2 वक्त के खाने का इंतजाम किया ताकि वहां पर भी आपको कोई इस तरह की तकलीफ न हो जिससे इबादत में कोई खलल वाक़ हो सके। सरदार यूसुफ चयो त पांधीअड़नि खे SMS ऐं खतनि ज़रिए उॾामुनि जो ॿुधाए पियो वञे, जॾहिं त हज उॾामनि जो शेड्यूल मज़हबी मामलनि वारी वज़ारत जी वेबसाइट ते पिणु मौजूदु आहे। संदसि चवणो त सफ़र जे ॾुखियाईनि ऐं तकलीफ़ुनि ते सब्र करणु बि सवाब जोॻो अमल आहे। हुन चयो त संदनि कोशिश रही आहे त हज पांधीअड़नि खे वधि खां वधि सहूलियतूं ॾियनि। सरदार यूसुफ चयो त हज पांधीअड़ा सऊदी अख़्तियारियुनि ऐं रज़ाकारनि जी हिदायतुनि ते सख़्तीअ सां अमल कनि। हुन चयो त हज पांधीअड़ा मुस्बत अंदाज़ ऐं नज़्मो ज़ब्त सां मुल्की वक़ार में इज़ाफ़ो कनि। संदसि चवणो त पाकिस्तान ऐं सऊदी अरब में शिकायतुनि लाइ हेल्पलाइन क़ाइमु कई वई आहे। मज़हबी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त मके मदीने जिद्दा में हज मामलनि वारे ऑफिस तहत कमु कयो पियो वञे। हुन चयो त पाकिस्तानी डॉक्टर, पैरामेडिकल अमलो ऐं मददगार हज अॻुवाणीअ लाइ मौजूदु आहिनि। वाज़े रहे त अॼु मुख़्तलिफ़ शहरनि मां 8 उॾामूं 1953 हज पांधीअड़नि खे खणी सऊदी अरब रवानू थींदियूं, जॾहिं त टोटल 426 उॾामुनि ज़रिए 1,07,525 पांधीअड़ा हज अदा करणु वेंदा।